पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 36हीं सालगिरह जो केक काटियो वियो। संदसि ॾिघी ॼमार लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। इन सिलसिले में सखर जे अयूब गेट लॻ टक्करपाड़े में पीपी वर्करनि मुश्ताक, नूरीन ऐं परवीन पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जी 36हीं सालगिरह तक़रीब कोठाई वई। जीए भुट्टो, जीए मोहतरमा शहीद जीए बिलावल भुट्टो ज़रदारी जे नारनि सां केक काटियो वियो। तक़रीब जो मुख्य मेहमान पीपी सखर हाउस अॻवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी ऐं मैडम सनम हुआ। सालगिरह तक़रीब में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जो वॾो अंग मौजूदु हो। तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद ज़ाहिद शाह बुखारी, मैडम सनम नोरीन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी दुनिया में सुञाणप ऐं इज़त आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी क़ाइदीन हमेशह अवाम जी भलाई, मुल्क जी सलामती, जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। आख़िर में पीपी चेयरमैन जी ॾिघी ॼमार समेत मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरियूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची